अदा सिंधी आऊं सम्झां थो जेकॾहिं असां तइलीम ऐं महिनत खे तरजीह ॾियूं त काफ़ी हद ताईं सुधारो अची सघे थो। तव्हां छा था सम्झो? बिल्कुलु अदा, तालीम ऐं महिनत खां सवाइ का बि क़ौम तरक़ी नथी करे सघे। पर जिते ज़िंदा रहण लाइ गुलामी करणी पवे उते तालीम ऐं महिनत जी ज़रूरत कहिड़ी आहे? असां जे समाज में रहूं था, छा उते इन्हनि शयुनि जो क़दुरु आहे? असां त तालीम बि हासिल कयूं पिया ऐं महिनत बि कयूं पिया, पर छा समाज में को सुधारो आयो? सवाल तालीम या महिनत जो नाहे, असल मसइलो उन निज़ाम जो आहे जेको हुक्मराननि खे करप्शन जी इजाज़त ॾे थो पर गरीब खे हक़ घुरण खां सख़्ती सां मने करे थो। 35,000 सीटनि ते 5 लख उम्मीदवार फार्म फिल कनि था ऐं दोस्त चवनि था त तालीम जी खोट आहे। हुकूमती इदारनि ऐं मल्टीनेशनल कंपनियुनि में 15-15 सालनि खां असांजा माण्हू डेली वेजेस ते कमु कंदा पिया अचनि ऐं तव्हां चओ था त महिनत कोन था कनि। असांजा अरबनि जा वसीला खणी असां खां गॾे मज़ूरी कराई वञे थी, पोइ बि गुज़र लाइ इनकार नथा कयूं। अञा कहिड़ी महिनत कयूं? हर हंधि इहो ई ज़ुल्म आहे, जंहिंजो सभ खां वॾो सबूत यूसी सावण खान गोपांग आहे, जिते पाकिस्तान जी वॾे में वॾी कंपनी OGDCL मौजूदु आहे। उन खां अलावा ॿ वॾियूं ऑयल फील्ड्स कुनर LPG ऐं पसाकी ऑयल फील्ड पुल मौजूदु आहिनि। ज़िले हैदराबाद जी सभ खां अमीर यूसी इहा ई आहे, पर उते जे ग़रीबनि जी हालत शायदि तव्हां ॾिठी न आहे। सभु माल वॾेरनि जे पेट में वेंदो आहे, ग़रीब लाइ उहो साॻियो ई अज़ाब रखियो आहे। तालीम बि आहे, महिनत बि आहे, पर फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त असांखे जेको निज़ाम मिलियो आहे उहो नाकारा आहे। अहिड़े समाज हेठि जेको निज़ाम जुड़े थो उन में सुकून वारी ज़िंदगी या त ख्वाबनि में मिली सघे थी या वरी क़बर में। अदा पोइ छा महिनत करणु छॾे ॾियूं? अदा मूं कॾहिं चयो त इहो सभु छॾे ॾियो, पर कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके असांखे सम्झ में नथियूं अचनि, उन्हनि खे सम्झण जी ज़रूरत आहे। हिते तालीम इल्मु न बल्कि कारोबार आहे। असां वटि तालीम सिर्फ़ु हथ में डिग्री ॾींदी आहे, जॾहिं त इल्मु अंदर में शऊर पैदा कंदो आहे। हिते को बि तालीमी इदारो तव्हांखे इहो कोन पढ़ाईंदो त तव्हांजा हक़ केरु पियो खाए, तव्हां ते ज़ुल्म थियनि पिया। हुक्मराननि जी करप्शन जा सबब कहिड़ा आहिनि? इदारा वसीला नीलाम थियनि पिया, धरती ते धारिया आबाद थियनि पिया। को बि इदारो तव्हांखे ज़िंदगी जे बदतरीन हालतुनि जो सबब मौजूदा निज़ाम कोन पढ़ाईंदो। अवाम ऐं हुक्मरान विच में वाज़े फ़र्क़ु तव्हांखे ही तालीम नथी ॿुधाए सघे। हिते जे इदारनि में तव्हांखे इहो बि कोन पढ़ायो वेंदो त हुक्मराननि जे अयाशियुनि जे करे अवाम खां टैक्स वरितो वञे थो। हिते त अधु ज़िंदगी तालीम खे ॾेई बाक़ी अधु ज़िंदगी इहो सोचण में लॻी वेंदी आहे त जेको पढ़ियो उहो कमु किथे ईंदो। छो त तालीम अॼुकल्ह हिकु बिज़नेस आहे। ॾिठो वञे त पुराणे दौर खां ही दौर तालीम खां घणो अॻिते आहे, पर पोइ बि 100 साल अॻु जो माहौल अॼु खां बहितर आहे। जॾहिं माण्हू अनपढ़ हुआ त प्यार मोहबत ऐं कुर्ब हुआ, लखनि जा सौदा ज़बाननि ते थींदा हुआ। अॼु तालीम जे करे फ़र्क़ु इहो आयो आहे त हर इदारे में करप्शन ऐं महारत में हिकु नओं फ्रॉड मौजूदु आहे, छो त हिते तालीम बिज़नेस आहे। रही ॻाल्हि महिनत जी, त इहे ताना बि अजाया आहिनि। हा, कुझु माण्हू बेकमा ज़रूरु हूंदा आहिनि जेकी हर क़ौम में हूंदा आहिनि। इहा ॻाल्हि अलॻि आहे त असां वारा बेकमा माण्हू घर वांदा वेहण बजाए वॾेरनि जी चमचागिरी करे वक़्तु गुज़ारीनि था, पर तक़रीबन हर शख़्स जियापे जी जंग विढ़े पियो, बचनि खे पालण लाइ राति ॾींहुं महिनत करे पियो। पर छा ही निज़ाम असांजी महिनत जो क़दुरु करे थो? कुनर प्लांट में जेकी सिंधी तबिको कमु करे पियो उन्हनि जी हालत तव्हां ॾिठी आहे? ज़िंदगी जा 15 साल कंपनी खे ॾींदड़ मज़ूरनि खे प्रोमोशन जी जॻह ते ठेकेदारनि जे हवाले कयो वञे थो, पोइ बि वीचारा गुज़र जे करे बचनि जे करे इनकार नथा कनि। छा हिन निज़ाम जो इहो इंसाफ़ आहे? हिन निज़ाम ग़रीब खे एतिरो त मजबूर करे छॾियो आहे जो उहो कुझु करे ई नथो सघे, छो त उन्हनि जे अॻियां हर वक़्तु बसि औलाद जी बुख हूंदी आहे। असां उन समाज में रहूं था जंहिंमें अमीर खे अयाशियुनि मां वांदगाई नथी मिले ऐं ग़रीब खे पेट भरण लाइ खाधो नथो मिले। इत्तेहाद जी नाकामी लिकाइण लाइ असीं इहो त चऊं था त क़ौम महिनत नथी करे, तालीम हासिल नथी करे, पर इहो तसवर ग़लति आहे। यादि रखो त इनकलाब जो तालुक़ तालीम सां नाहे हूंदो। न फ्रांस में इनकलाब तालीम याफ़्ता माण्हू न हूंदो, न चीन रूस ऐं अमेरिका में बग़ावत करण वारा माण्हू के डॉक्टर या इंजीनियर हुआ, बल्कि हू उहे माण्हू हुआ जिन पेट जी बुख ख़त्म करण लाइ बग़ावत कई ऐं निज़ाम खे पेरनि सां थुड़े छॾियो। मतिलबु हाणे सभु कमु छॾे बग़ावत करियूं? छा असां में बग़ावत करण जेतिरी हिम्मत आहे? फ्रांस में इनकलाब जी शुरूआत लाइ सिर्फ़ 2000 माण्हू थिया ऐं पूरे यूरोप खे बदिलाए छॾियो। असां वटि 100 खां मथे त रुगो पार्टियूं आहिनि, हर पार्टी में घटि 20-25 हज़ार मेंबर हूंदा, पर हालतूं तव्हांजे साम्हूं आहिनि। ऐं ईअं कोन थो चवां त तालीम हासिल न कयो या महिनत करणु छॾे ॾियो, बल्कि तालीम सां गॾु उहो इल्मु हासिल कयो जेको तव्हांखे तव्हांजी ज़िंदगी ऐं तव्हांजे समाज जी ॼाण ॾे। तालीम सां गॾु उहो इल्मु हासिल कयो, पंहिंजे हक़नि खां आगाही रखो, मुल्की सतह ते ॼाण ऐं दुनिया लेवल ते तमामु इंफॉर्मेशन पंहिंजे अंदरि रखो। अवाम जा हक़ कहिड़ा आहिनि, रियासत जी ज़िम्मेवारी छा आहे, कानून मुताबिक़ ॼाण रखो। छा घस वेंदे को सिपाही हरूभरू कंहिंखे रोके तलाशी वठी सघे थो, बिना ॾोहो जे गाॾी जी चेकिंग करे सघे थो? को बि सरकारी ऑफिसर तव्हां खां मामूली कम जे एवज़ रिश्वत वठी सघे थो? तव्हांजे तक जो MPA तव्हां ते हुक्मरानी करे सघे थो? छा असांजा ॻोठ, असांजूं ज़मीनूं, असांजा रोड, असांजा शहर इन्हनि वॾेरनि जागीरदारनि जी मिल्कियत आहिनि जो हिते रहण लाइ इन्हनि जी गुलामी कयूं? इहो इल्मु हूंदो आहे जेको तव्हां में शऊर पैदा करे थो ऐं इन्हनि गैर इंसानी हरकतनि खां बाग़ी थियण ते आमादा करे थो। सिर्फ़ हथ में डिग्री खणण सां केरु मोतबर नाहे थी वेंदो, बल्कि इंसान पंहिंजे अक़ल ऐं किरदार सां सुञातो वञे थो। यादि रखो त समाज जी जोड़ जक में रियासत जो वॾो हथ हूंदो आहे। सवाल ई पैदा नथो थिए त रियासत हिकिड़ो निज़ाम ॾे
ऐं अवाम कंहिं ॿिए समाज में रहे। असां उहो ई सोचूं था, उहो ई अमल कयूं था जंहिंजी असांखे इजाज़त मिलियल आहे। बाक़ी आज़ादी सां सोचणु, हक़नि जी फरमाइश करणु हिते सख़्ती सां मने थी वियल आहे। हिकु मख़सूस सर्कल ते असांजी सोच घुमे थी, उन खां हटी करे न कॾहिं असां सोचियो आहे ऐं न वरी कॾहिं का अहिड़ी कोशिशि कई आहे। असांजे ज़हननि में हिकिड़े क़िस्म जी प्रोग्रामिंग फिट कई वई आहे जंहिंमें निजात जो रस्तो बग़ावत न बल्कि फरियाद ॿुधाई वई आहे। कूड़नि वाइदनि ते यकीन करणु, तरक़ी ख़ुशहाली जे ख्वाबनि में नसल विञाइण बि इन्ही प्रोग्रामिंग जा हिस्सा आहिनि। इहो ई सबबु आहे जो हिते ज़ालिम जा साथारी हज़ार पर मज़लूम जी फरियाद केरु ॿुधे ई नथो। पंहिंजी अना में मस्त थी ज़िंदगी गुज़ारींदड़ वजूद ॿियनि जे ॾुखनि ऐं गमनि जो कहिड़ो ख़्यालु कंदा। बस सच खे दिलि जे ज़िंदान में क़ैद करे, गैरत खे फाही ॾेई कूड़ जा पटका ॿधी, तरक़ी ख़ुशहाली जे बेबुनियाद ख़्यालनि में मस्त थी नचंदा पिया अचूं। अफ़सोस इहो आहे त हिते उहे ॻाल्हियूं ॿुधाइणियूं पवनि थियूं जेकी तव्हांजी ज़िंदगी जो हिसो आहिनि। अॼु गैरत किथे आहे, इज़त किथे आहे, उहे किरदार किथे आहिनि, उहे अज़मतूं किथे आहिनि। धरती सुकोर जी बेजान थी वई आहे। नतीजे में जवानी ऐं मर्दानगी जो वजूद फना थी वियो आहे। हाणे हिते पैदा थींदड़ ॿार बि पीरी जा जज़्बा खणी अचे थो। गैरत बहादुरी जा हिस्सा त माज़ी जे किस्सनि में मिलनि था। हिकु क़बर जी मिटी सुके नथी त ॿिए लाश जी तयारी उरूज ते हूंदी आहे। पर ख़ैर आहे, असांखे त डिग्री खणी पंहिंजी ज़िंदगी ठाहिणी आहे। इन ठाहिण जे चकर में असां छा विञायो आहे? कॾहिं इन ॻाल्हि ते गौर कयो आहे? अॼु तव्हांजा लीडर किथे आहिनि? इल्म, अक़ल ऐं बहादुरी जा उहे अज़ीम किरदार खे फाही चढ़ी विया त के ज़हर पी दुनिया छॾे विया, के गोलियुनि जो खाज बणिया त के बिना ॾोह जे जलावतन थी विया। पर असांजी सोच ते को फ़र्क़ु आयो? कॾहिं इरशाद रांझानी खे सरेआम बेदर्दी सां क़त्ल कयो वञे थो त कॾहिं नाज़म जोखियो पंहिंजे ई माॻ ते दफ़न थी वञे थो, कॾहिं निम्रता जो लाश कमरे मां मिले थो त कॾहिं नौशीन जी ॻिची में फंदो मिले थो। पर पोइ बि असांजा ज़मीर हक़ीक़तनि खे सुञाणे न सघिया ऐं असां समाज खे बदिलाइण बजाए इंसाफ़ जी घुर कयूं था। छो त असांजे ज़हननि जी तरबियत ई अहिड़ी थी आहे जो अक्सरियत खे महरूमी नज़र ई नथी अचे। इहा ॻाल्हि सम्झणु ॾुखी आहे, पर हासिलात जी इन्ही सियासत असांजो सभु कुझु विञाए छॾियो आहे। आख़िर कहिड़ो सबबु आहे जो हर दौर में असांखे लुटियो वियो आहे? भले तारीख़ पढ़ी ॾिसो, पर दुनिया जी कंहिं बि क़ौम असां सां वफ़ा न कई आहे। इहे ब्रह्मन, अबासी, अरब, अरगून सभु वजूद जा वेरी हुआ। जंहिं बादशाह खे राति जो राणी गॾु सुम्हणु कोन ॾींदी हुई, सुबुह जो निंड मां उथी उहा बाहि बि असां मां कढी वेंदी हुई। छो त दुनिया खे ख़बर हुई त सिंधी क़ौम अॻियां सैयद थी हलंदासीं। अधु क़ौम त उते ई हथियार फिटा करे छॾींदी। रहियल अधु मां अधु हिसो त असांजी चमचागिरी कंदो। बाक़ी जेके ॿ टे बचिया उहे कहिड़ी फतेह हासिल कंदा? ॻाल्हियुनि खे बर्दाश्त करणु ॾुखियो आहे, पर असांजी इन महदूद इनफरादी सोच हमेशह असांजे वजूद ते सवालिया निशान लॻायो आहे। क़ौम जी 90% आबादी नफ़सियाती मरीज़ बणिजी चुकी आहे। नए सिज, नई रोशनी जा दिलासा त हिक ॿिए खे ॾियूं था, पर ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ियुनि जे बुनियाद खे ख़तम करण जी असां में हिम्मत ई न आहे रही। जेतिरा असीं अॼु बेवस ऐं मायूस आहियूं, एतिरा बेवस इंसान त पहिरीं जंग अज़ीम खां पोइ बि न थिया हुआ। हिते बुख बदहाली जो को हिसाब ई न आहे। ज़ुल्म ते सवाब समझी कया वञनि था। अॼु हालतूं ॾिसी महात्मा गांधी जो उहो कौल यादि अचे थो जंहिंमें हुन चयो हो त हिते इंसान एतिरा त बुखिया आहिनि जो ख़ुदा उन्हनि जे साम्हूं मानी खां अलावा ॿी कंहिं बि शक्ल में ज़ाहिर थी नथो सघे। पर अलमियो इहो आहे त असांजे माण्हुनि खां उहा बुख बि बग़ावत नथी कराए। क़ौम खे डिवाइड करे कबीलनि में आंदो वियो, मनपसंद सरदार मढ़े असेंबलियुनि में आंदो वियो, अयाशियूं करायूं वियूं ऐं माण्हुनि जी सोच खे क़ैद करण लाइ झेड़नि ऐं तकरारनि हेठि आंदो वियो। क़ौमी इतिहाद, हक़नि खां आगाही वारो इल्म त क़ैद खाने में सज़ा काटे रहियो आहे ऐं असां कूड़ी अना ऐं दहशत जा बार मथे ते खणी ख़्यालनि में ज़िंदगी खे जीआरींदा पिया अचूं। हिते समाज जी तख़लीक़ अहिड़ी थियल आहे जेका तव्हांखे माज़ी खां निकिरण ई नथी ॾे, तव्हांखे ॾुखनि ऐं दर्दनि जा अफ़साना ॿुधाए मुस्तक़बिल जी रोशनी खां परे रखियो वियो आहे। माइकल हेलोविक चयो त इहो मुस्तक़बिल नाहे बल्कि माज़ी आहे जेको तव्हांखे अज़ियत ॾेई मारे थो। क़ौम अॻिते कीअं वधे जॾहिं त समाज में 50-50 सालनि जूं दुश्मनियूं अञा ताईं क़ाइमु आहिनि। सभु महरूमियुनि जो बुनियाद तव्हांजे समाज में लिकल आहे। यादि रखो त ज़िंदगी बदिलाए समाज नथा बदिलाए सघो, पर हिन निज़ाम खे बदिलाए पंहिंजी ज़िंदगी ऐं समाज खे सुधारे सघो था। गैबत जी ऊंधा मां निकिरी अचो, सच जी रोशनी में ज़िंदगी जियो। माया एंजलो जी तहरीर ॿुधाई थी त बेबुनियाद दास्तान खे बर्दाश्त करणु तकलीफ़ जी आख़िरी हद हूंदी आहे, पर असां जियो ई इन बुनियाद ते पिया जंहिंजो को बुनियाद ई न रहियो आहे। आज़ादी जे ख्वाबनि में उहा शिदत ई नाहे रही जो ग़ुलामी जे अज़ाबनि खे ख़तम करे सघूं। हर ॻाल्हि खे तस्लीम करणु ज़रूरी न हूंदो आहे। सही सही हूंदो आहे, ग़लति ग़लति हूंदो आहे। तव्हां रहज़न खे रहबर चयो था त कमाल कयो था, पर असांजा ज़मीर इहो मञण खां इनकार कनि था। छो त असां इन ॻाल्हि ते ईमान रखूं था त न क़बर मथां आलीशान घर ठहनि था, न कफ़न मां शानदार लिबास ठहनि था।